हिकड़ी जिहत आ जेको हुजूर माण्हुनि सां महबूब जो ताल्लुक आ, ऐं ॿी जिहत आ जेको महबूब जो पंहिंजे रब वटि मक़ाम ऐं दर्जो। हिते महबूब सुहिणा इंसाननि खे जो सेखारण आया त इंसान बणजी आया, बशरनि खे सेखारण आया त बशरियत जे लिबास में आया। खाधऊं खाइण वारनि खे खाइण सेखारियूं त खाइबो कीअं, पीतऊं पीअण वारनि खे पीअण सेखारियूं त पीबो कीअं, शादी कयूं दुनिया वारनि खे सेखारियूं त घर कीअं हलाइबो आहे, बच्चनि सां कीअं उथबो आहे, ऐं दुनिया जे अंदरि रहणी कहणी कीअं कबी आहे। इंसाननि खे सेखारण जे लाइ महबूब जो कम दुनिया में कयो, दुनिया वारनि खे सेखारण जे लाइ। सॼी उमिरि में 63 सेर खाधऊं, तूं पंहिंजे 5 साले छोकिरे जो हिसाब लॻाए त घणो थो खाई वञे। महबूब खाधो पर सिर्फ़ खाइण सेखारियो त खाइबो हीअं, सॼे हथ सां खाइबो आहे, 3 आङुरियुनि सां खाइबो आहे, ज़रूरत महिल 4थी आङुर मिलाइबी आहे, 5 आङुरियुनि सां खाइणो हबशी जो कमु। हबशी हरीस माण्हू खबे हथ सां न खाओ, जो खबे हथ सां शैतान खाईंदो आहे। महबूब सोननि शादी कई त घर वारनि जो ताल्लुक सेखारियूं त पंहिंजे बच्चनि सां कीअं उथबो आहे, कीअं वेहबो आहे। महबूब खे औलाद थियो, बच्चा थिया, हसनैन करीमैन खे कुल्हनि ते खणी ॾेखारियूं त ओ बचड़नि वारो बच्चनि खे हीअं निपाइबो आहे। महबूब मिंबरे नबूवत ते वेठा आहिनि, मस्जिद नबवी जे अंदरि हिक गोॾे ते इमाम हसन खे विहारनि था, ॿिए गोॾे ते इमाम हुसैन खे विहारनि था, ख़ुतबो बि ॾियनि था। हिकिड़ी चुमी इमाम हसन जे गल ते ॾियनि था, ॿी चुमी इमाम हुसैन जे गल ते ॾियनि था, ओॾे ख़ुतबो बि जारी आहे, एॾे बच्चनि सां प्यार बि करे रहिया आहिनि। मिंबर ते वेही बच्चनि खे खणी गोद में विहारे शफ़क़त जो इज़हार करणु, दुनिया वारनि खे सेखारनि पिया त बच्चा हीअं पालबा आहिनि। माई हिकिड़ी मूं वटि दाह खणी आई, तव्हांजे ख़ैरपुर नाथन शाह जे पासे जो हिकिड़ो ॻोठ आहे, मां ॻोठ जो नालो न खणंदुसि। ॻोठ जी हिकिड़ी औरत वीचारी रोए पई ज़ारो ज़ार, साईं दुआ घुरो त मां मरां। वाह अलाह ख़ैर कंदो, मां छो थी इहा दुआ घुराई। चइसई मुड़ुसु मुंहिंजो आहे, मूंखे अबाणनि वटूं गऊं मिली ॾाजे में, उहा गऊं उनजो खीरड़ो ॾुहां, बच्चा मुंहिंजा सॼी राति पिया रोअनि, ऐं उहो खीर खणी कुतनि खे वञी पियारे छॾी। कुते खे फाकुर में खई वेठो, कुतो कच्छ में आहे, कुते खे हीअं मुंहुं घी ऐं पियो चए बाबा बाबा बिस्मिल्लाह। कोन सम्झो? कंहिं ते कावड़बो आहे त चइबो इन जानवर जो नालो वठी चइबो आहे त फलाणे जा पुट, कावड़ में ईअं चइबो आहे न। हाणे उन जानवर खे खयूं वेठो आहे बाबा बाबा बिस्मिल्लाह। पीउ खे वरी सॾी अथई पोड़ो कुराड़ो, बाबो चवंदे लची थिए, जेके वरी अंग्रेज़ी पढ़िया आहिनि न, 2-3 जमायतूं अंग्रेज़ी जूं पढ़िया, त हाणे हिक जेड़नि में वेठा हूंदा जे पीउ ईंदो न पटको बदल, बाबा तूं त मुंहिंजे संगतियुनि जे अॻियूं त न अचिजांइ, मूंखे त भेण बाबा लची थो करे। हाणे पीउ जे साम्हूं अचण ते हे लची थो थिए। बस सम्झो था न? चो सल्लल्लाहु अलैहि या ॻाल्हि कहिड़ी वई थी, यादि आहे विसरी वई? मदीने वारो मीर असांखे सेखारण आयो त बच्चा कीअं पालबा आहिनि, घर वारनि सां कीअं ताल्लुक रखबो आहे, खाइबो कीअं, पीबो कीअं, सुता त सुम्हणु सेखारियूं त सुम्हबो हीअं। अब सम्झो?
महबूब सुना बशरी हाजत थी ना, मानू के पेशाब ईंदो आ या मानू ख्याल बे सां वींदो आहे, महबूब इं भी विया। पर अम्मा साइण बीबी आयशा सिद्दीका साइण फरमायो त मूं कोशिश कई त ॾिसां महबूब बैतुल खला मां थी आया, ॾिसां त महबूब जे पेट मुबारक मां छा निकतो आ। अम्मा साइण फरमाए थी खुदा जी ज़ात जो कसम, मां जेॾी महिल बि वञा त मुश्क ऐं अतर जी खुशबू खां सवाइ ॿियो कुझु बि नज़र मुझे सोने नबी जे पाक बदन मां पखर निकरे तुने मां मुश्क ऐं अंबर जी सुरहान अचे। हे महबूब जो दुनिया में हिकड़ो शख्सियत जो पहलू आ जो हुजूर दुनिया वारन के दुनिया में जीअण ऐं रहण सेखारियो। पर हाणे मता इं मानू समझन त बस हे असां वांगुरु इंसान आ, मता इं समझन ते असां जहिड़ो मानू आ। रब फरमायो त न, हाणे दुनिया वारनि खे ॾेखारियां त जेको तव्हां सां गॾु उथण वेहण वारो आ, हसन हुसैन खे कुल्हे ते खणी घुमाइण वारो आ, उन जो मूं रब वटि शान छा आहे। अब समझो मेराज छो करायईंसि, मेराज छो करायई त दुनिया वारन के भी देखारे पियो, आसमान वारन के भी देखारे पियो, लाहूत ऐं लामकान वारन के भी देखारे पियो त मुझे मोहम्मद जो शान छा आहे। अब ॻाल्हि समझी। बीबी ज़लीखा हज़रत यूसुफ ते आशिक थी पई ही, रात ॾींहुं रोए पई हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ। त हिकु जेॾियूं सरतियूं सहेलियूं पियूं सम्झाइनि त ज़लीखा तोखे छा थियो आहे, हिकिड़ो नौकर ख़रीद कयल बानो तुंहिंजो, उन बाने ते तूं आशिक थी पई आहे। बीबी साइण खे मेहणा पियूं ॾियनि, हिकु जेॾियूं ताना पियूं हणनि। बीबी साइण चयो त हाणे हिननि खे छा ॿुधायां, छा चवां, कहिड़ो जवाबु ॾियां त मुंहिंजो यूसुफ कहिड़ी शइ आहे। अब तवज्जो फरमायो, हेॾे ध्यानु कजो, हिन ॻाल्हि खे सम्झिजो। पोइ बीबी साइण छा कयो, चई त हिननि खे जे सम्झाईंदसि त कलाक लॻी वेंदा, पर ॻाल्हि कंहिंखे सम्झ में अचे कंहिंखे न अचे, इलाज हिन जो ॿियो आहे। छा कयईं जो मायुनि सभिनी खे कतारूं करे वेहारी, उहे जेके ताना पियूं ॾियनि मेहणा पियूं ॾियनि, उन सभिनी खे कतारूं करे वेहारी ऐं उन्हनि जे हथ में तेज़ छुरा बि ॾिनई ऐं सूफ़ बि हथनि में या तुरंज जो मेवो उन्हनि जे हथनि में ॾिनई। हाणे मुंहिंजो महबूब यूसुफ हितां लंघंदो, जेॾी महिल उन खे ॾिसो त पोइ हे मेवा कपजो। सम्झो। पोइ हज़रत यूसुफ खे वञी अर्ज़ कयईं त मुंहिंजा सुहिणा यूसुफ, अॼु त मुंहिंजी ही फरमाइश क़बूल कर, अॼु पंहिंजे चेहरे तां पर्दो हटाए मिस्र जे औरतुनि खे पंहिंजो हुस्न बेमिसाल ॾेखार। मूंखे ताना थियूं हणनि, मूंखे मेहणा थियूं ॾियनि त ज़लीखा रात ॾींहुं यूसुफ 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 पुकारे रही आई, यूसुफ आहे कहिड़ी शइ। ओ यूसुफ, इन्हनि खे पंहिंजे मुखड़े जो दीदार करा। पोइ हिकु किस्सो न आहे, हिकु कहाणी न आहे, अल्लाह जो क़ुरान आहे। फलम्मा रअयनहु अकबरनहु वक़त्तअन अयदियहुन वक़ुलना हाश लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम। जेॾी महिल मिस्र जे ज़ालुनि जी निगाह हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे मुखड़े ते पई त बेसाख्ता थी वियूं। हुस्न यूसुफ जे ॾिसण सां मेवा उन्हनि जे हथनि मां हेठि किरी पिया, छुरा हथनि ते वहाए वेठियूं, आङिरियूं कटे वेठियूं, रत हारे वेठियूं। पर ईअं न पियूं चवनि हाय घोड़ा हथ कपजी पियो, हाय घोड़ा सूर थियो, पर पंहिंजे सूर जी ॻाल्हि बि विसरी वियनि। छा पियूं चवनि त मां हाज़ा बशरा, ही त बशर आहे ई न। मिस्र जो
ज़ालूं हे अगणो घड़ी अग में पे चयो त नौकर आ गुलाम आ बानू आ हाणे वरी हथ कटायूं सूर जी बि ॻाल्हि विसरी वई यूसुफ जी तारीफ़ थी कयो छो त बशर आहे ई न अगणो पे चयो बशर 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 नौकर गुलाम हाणे चो थियूं महाज़ा बशर आ हे यकदम तव्हांजो अक़ीदो कीअं मटिजी वियो तव्हांजे नज़रिये में इनकलाब कीअं अची वियो अगणो छा पे चयो हाणे छा थियूं चओ त चवण लॻियूं त अॻे असां ॾिठो न हो हाय 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 अॻे असां ॾिठो न हो ॾिठो हाणे थऊं त ख़बर पई त यूसुफ यूसुफ मलाइक पिया चवनि त मौला तूं थो फरमाई त इन अल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी अल्लाह ऐं उन जा मलाइक नबी जे मथां सलात मोकिलिन था मौला तूं सुबुह शाम रात ॾींहुं हर घड़ी जंहिं ते सलातूं थो मोकिली मौला इहो आहे केरो आदम पियो चवे त मौला जंहिंजे सदके मूंखे माफ़ी ॾिनी हुई उहो ॾेखार ॾिसां त सही आहे कहिड़ी ज़ात नूह चयो त मुंहिंजा मौला जंहिंजे सदके मुंहिंजो बेड़ो तारियो हुई उन पुंडल जो मूंखे दीदार कराए यूसुफ चयो त मौला जंहिंजे सदके भाइरुनि खां मूंखे सजदा करायई उहो दिलबर मूंखे ॾेखारे हज़रत इब्राहिम चयो हे मुंहिंजा रब करीम जंहिं पुनल जे सदके मूंखे पंहिंजो खलील बनाई उन दिलबर जो मूंखे बि दीदार कराए ऐं इस्माइल ज़बीह चयो हे मुंहिंजा मौला जंहिं प्यारे पुनल जे सदके छुरो मुझे गर्दन ते हलियो पे बाबे मूंखे ज़िबह कयो पे पर बेश्ती दुंबो कुर्बानी जो ॾिनुई मूंखे बचाई जंहिं पुनल जे सदके मूंखे नई ज़िंदगी ॾिनई उन पुनल जो मूंखे बि दीदार कराए मलाइका आसमाननि वारा पिया चवनि हे मुंहिंजा मौला जंहिं नबी ते सलातूं था सुबुह शाम पढ़ूं पिया जंहिं ते तूं थो रहमतूं मोकिली पियो उन जानब जो जमाल असांखे बि ॾेखार तुंहिंजे दीदार ले मदनी लॻ में लूआ लूआ अंदर लोरी तुंहिंजे दीदार मदनी लॻ में लूआ अंदर लोरी अल्लाह अल्लाह रब्बे ज़ुल जलाल खे ज़मीनुनि वारनि पे अर्ज़ कया आसमान वारनि पे अर्ज़ कया त मौला इन्हे पुनल जो दीदार असांखे बि कराए अॼु रब फरमायो त मेराज जो सफ़र इन्हे जे लाइ तो मुक़ररु कयां त सभिनी आशिकनि खे महबूब जो दीदार करायां तव्हांखे ॾेखारियां नबी आओ तव्हां बि ॾिसो त मुंहिंजो महबूब केॾो सुहिणो आहे बीबी ज़लीखा पई मिस्र जे ज़ालुनि खे चयो त ॾिठो आहे मूंखे मेणा पी ॾियो पर ॾिठो आहे मुंहिंजो महबूब रब थो चए त ए नबी आओ हाणे तव्हां सभु कब्रुनि खे छॾियो कब्रुनि खे हलो हलो सभु मस्जिद अक्सा में सभु हिकिड़ी जाइ ते गॾु थियो प्यारे पुनल खे उते थो आणियां पोइ ॾिसो त मुंहिंजो दिलि पर कहिड़ो आसमान जा मलाइका जेकी निमाज़ुनि में इबादतुनि में सजदनि में रुकूअनि में आयो पंहिंजूं सभु इबादतूं छॾियो ओ सिदरा जंक्शन आहे जेको ख़ालिक ऐं मख़लूक जे दरमियान जंक्शन आहे सिदरा जो वण वञो सिदरा ते तव्हां सभु गॾु थियो त महबूब खे उते आणियां थो तव्हां ॾिसो पो अल्लाह फरमायो त जिब्रील मुंहिंजो महबूब उम्मे हानी जे घर में सुतो पियो आहे
हरामिया वञी सुजाग करीस मौला कीअं सुजाग कयांस रब फरमाए तो पंहिंजो नूरानी चेहरो मुझे महबूब जे कदमनि सां घसा मुझे महबूब के चो तो मुझा महबूब उथी हाणे सब बज़्म सिंगारी पया आशिक मुंतज़िर आहिनि हर कंहिंखे तुंहिंजे दीदार जो इंतज़ार आहे उथी त हर को तुंहिंजो दीदार तो जेॾीमहिल मदीने वारो साईं बुराक ते सवारी करण लॻो त जिब्रील अमीन लगाम पकड़ियो ऐं मीकाईल रिकेब पकड़ियो 70,000 मलाइक सगोरा सलातो सलाम पढ़ण लगा अॼु मुंहिंजो दिलबर नबी बुराक ते सवार ओ जेॾीमहिल मस्जिद अक्सा में आया त हज़रत आदम खां वठी ईसा रूहुल्लाह ताईं 1.25 लख नबी सभु ॿाहूं ॿधियूं इंतज़ार हाय 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 जेॾीमहिल नबीअनि मुंहिंजे महबूब जो दर्शन कयो नबीअनि मदीने वारे मीर जो दीदार कयो त नबीअनि ख़बर अथई छा चयो छा चयूं मुलाकात हबीब साडी ईद हो गई मुलाकात हबीब साडी ईद हो गई साडा हज अकबरी तेरी दीद हो गई तेरा उच्चा है नावा तेना कोई परछावा तेरियां तक के अदावा मैं मुरीद हो गई मैं मुरीद हो गई जेॾीमहिल हज़रत इब्राहिम खलील ॾिठो मूसा कलीमुल्लाह ॾिठो त छा चवण लॻा मुंहिंजो सुहिणो यार हज़ारनि में मुंहिंजो सुहिणो यार हज़ारनि में सरदार सुहे सरदारनि में मुंहिंजो सुहिणो यार मुंहिंजो सुहिणो यार ओ मिली ककरनि खे आहे स्याह किथां आंदो कारी रात उंदाह किथां ओ मिलियो मुश्क अंबर खे हुगाओ किथां इहे वसफ़ूं सजण जे वारनि में मुंहिंजो सुहिणो यार रमजान में क्यों पियो ही अंदर पियो ही हाय 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 जे ज़ाहिर संदसे कुछ नूर थिए सारो जग त सड़ी यर तूर थिए जे ज़ाहिर संदसे कुछ नूर थिए सारो जग त सड़ी यर तूर थिए ओ जिन देव परी चिक चूर थिए वञे शोर मची त मज़ारुनि में मुंहिंजो सुहिणो यार ओ वञे शोर मची त मज़ारुनि में मुंहिंजो सुहिणो यार मुंहिंजो सुहिणो रब फरमायो त नबीओ हाणे पाण इंसाफ़ कयो त मुंहिंजो महबूब केॾो सुहिणो हाय हाय वदा जेकी न बशर बशर चवनि था नबी खे पाण जहिड़ो सॾनि था रब करे छल उन्हनि खे बि रब दीदार कराए उन्हनि ॾिठो न आहे तॾहिं था चवनि पर जे महबूब सुहिणे जो दीदार कनि पोइ ईअं चवनि त मुंहिंजो सुहिणो यार हज़ारनि में मुंहिंजो सुहिणो यार हज़ारनि में ओ मुंहिंजे महबूब खे ॾिठो जे कवारिया तड़पंदो सोई सजण लाए उमिर सारिया मुंहिंजे महबूब खे ॾिठो
सरवर सभिनी ते कई सतारिया अल्लाह अल्लाह रिवायतुन में अचे थो त मस्जिद अक्सा में महबूबन करीमन सभिनी नबियन जो इमाम थी सभिनी के नमाज पढ़ाई सब मुक्तदी थिया सब जमायती थिया सभिनी जो इमाम आ त मुझो मदीने वारो पो मिंबर लगायो वियो पो उन ते हज़रत आदम खुतबो ॾिनो ऐं पंहिंजे मथां जेके रब एहसान कयास उहे ॿुधाई त रब मूंखे मिट्टी मां ठाहियो पंहिंजे हथनि सां ठाही मूं में रूह फूके मलाइकनि खां मूंखे सजदा करायई रब जा मूं ते हेॾा वॾा एहसान थिया हज़रत इब्राहिम पंहिंजूं ॻाल्हियूं कयूं हज़रत मूसा पंहिंजा मथो एहसान जेके थिया उहे बयान कया हर नबी खुतबो ॾेई वियो आख़िर में मुंहिंजो दिलबर नबी खुतबे जे सरकार खुतबो ॾींदे फरमायो ॾिसो ॾिसो मां आयो तव्हां सभिनी खां पोइ हुयुसि पर अॼु मुसले ते सभिनी जो इमाम आहियां क़यामत जे ॾियारी तेसी ताईं जन्नत नबियनि ते हराम हूंदी जेसी ताईं मां मोहम्मद करीम जन्नत में पेर न रखंदुसि मां उहो आहियां जो आदम खां ईसा ताईं सभु नबी मुंहिंजे झंडे जे हेठों हूंदा जेॾी महिल मुंहिंजे महबूब खुतबो ॾिनो आहे त हज़रत इब्राहिम खलील वरी उथी बीठो ऐलान कयई त ए नबीओ अॼु इन फज़ीलतुनि जे करे मिठो मोहम्मद करीम तव्हां सभिनी खां वधीक शान वारो आहे